नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो ऐं आसपास वणनि जी फसल समेत ख़रीफ़ जे फसलनि जी पोखाई शुरू आहे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॾिसूं था हारिश KBC जी रिपोर्ट में। खीरीअ ते जेको फ़सुलु आहे उहो आहे पाणी जी बचति जे लाइ पोखियो वेंदो आहे। बाक़ी जेको नाड़ी आहे उहो ज़मीन जी बहितरी लाइ आहे त नाड़ी पोखी वञे। बाक़ी पाणी जी जेका खोट आहे उनजे करे खीरीअ ते पोखाई वधीक पोखाई करे सघे थो आबादगार बनिस्बत नाड़ी लाइ मुख़्तलिफ़ दवाऊं इस्तेमालु थियनि थियूं मुख़्तलिफ़ गाहनि जे लाइ। पर हींअर जेको हैट्रिक जेका दवा आहे अलादीन ग्रुप ऑफ कंपनी जी उन जे लाइ उहो कलूरो या ॿियूं जेको ब्रॉड लीफ ऐं नैरो लीफ जेके सीड आहिनि जेके गाह आहिनि उन्हनि ते कंट्रोल आहे। ऐं जे कंहिं बि फसल जे लाइ न जेको सभ खां वधीक जेको नुक़सानकार आहे न उहो गंदगाह ऐं जड़ी बूटी आहे। ऐं त उन लाइ माना उनजी ख़ासि करे प्लानिंग करणु घुरिजे। कंहिं बि फसल लाइ त गंदगाह मार दवाऊं इस्तेमालु ज़रूरु करणु घुरिजनि। उन जे लाइ मूं तव्हांखे ॿुधायो त सीड ट्रीट करे पोइ लॻाइजे। ज़हर आलूद करे ॿिज खे उनखां पोइ पोखाई कंदा त उहो 40 खां 50 ॾींहं ताईं उन ते को बि मर्ज़ हमलो कोन कंदो। जालंधर ग्रुप जूं JS 212 IUB 13 ऐं 602 इहे वैराइटियूं आहिनि जेके असां हींअर कस्टमरनि खे ज़मीनदारनि खे ॾियूं पिया। कंपनी जी इनवाइस ईंदी आहे उन ते कटे ते ट्रैक लॻल हूंदो आहे। जंहिं कटे ते ट्रैक लॻल आहे इनवाइस न हुजे उहो ॿिज नकुली आहे। इनवाइस हूंदी उनजी चालान हूंदो कंपनी तरफ़ां पाक कारोबार जी तरफ़ां। जेकॾहिं चालान न हुजे त उनजी का बि गारंटी कोन्हे। में मिलीबग वधीक आहे उते तव्हां जेको आहे सो दाणेदार ज़हर ॾियो। छो त मिलीबग जो जेको मरलो हूंदो आहे उहो ज़मीन जे अंदरि ई हूंदो आहे। उनजो जीत जेको हूंदो आहे उहो अंदरि खोल ठाहे वेही रहंदो आहे। पोइ जीअं माना गर्मी थींदी आहे त उहो मिलीबग फसल में अची वेंदो आहे। इन खां बहितर आहे तव्हां उनखे दाणेदार ॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।